जवानी जे मंजिल ते पहुंचाए वरी घरवारी वारो करे साईं तो फरमायो माया जो तोखे वरी बच्चन बारन जो पी बनाए छड़ियो मां अल्लाह जाल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजाल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफ़दतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात। ये वाड़ी में वलरमा करे दिना मांग एक पासे डोटरा ता चन नाना नाना बाबा बाबा कंदा एक पासे पोटला ता चन दादा दादा बाबा बाबा कंदा सड़ो तो के वलर न करे दिना मां बल्कि साईं तो फरमाए रज़क़कुम मिन अत्तय्यिबात वरी नंजे रिज़्क़ रोटी जो भी इंतजाम करे दिनो मां पखिन के माथो कराया जानवरन के माथो कराया किवलन के माथो कराया माकुड़न के माथो खाराया सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़मानो आ इस्तिस्क़ा जी नमाज़ जे लाए वर्तियों थो वञे जमात के पहाड़ जे चोटीअ जे तरफ़ रस्ते ते सजी जमात के चे तो मोटो जे कम जे लाए वञूं पिया वो कम थियो असां खां अॻ में पहाड़ जे चोटीअ ते हिकड़ी किबला जेका रब रहमान के अर्ज़ थी करे मौला गुनाह त इंसानन कया आहिनि मुंहिंजा बच्चा छो न मारिया थी का मेहरबानी फरमाए उन किबले अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल कया जो रब रहमान जी रहमत जोश में आई अल्लाह साईं असांजे पुॼण खां अॻ में किबल जी दुआ क़बूल करे बरसात जो ऐलान करे छॾियो आहे। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा इन्नल्लाह हुवर्रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। हर कंहिंखे अल्लाह साईं पंहिंजी पंहिंजी मुनासिबत सां पियो तो खोराक खाराए काथों तो खाराए कीअं तो खाराए उन्हीअ खे आ मूसा जेको तुझे आॾो वॾो पत्थर पियो आहे हिन खे लठ ताण लठ जे अंदरि ॿियो पत्थर पियो हो मौला ॿियो पत्थर आहे चई इन्हीअ खे बि लठण त बतौर मौजज़े जे इहो बि भञी रहिया आहिनि वरी उन्हीअ खे बि लठाए त उहो बि भॼी पियो बाद थी पियो अंदरां टियों पत्थर निकितो साईं अंदरि टियों पत्थर पियो आहे फरमाए इन्हीअ खे बि लठाण त बतौर मौजज़े जे इहो बि भञी रहिया आहिनि सैयदना मूसा अलैहिस्सलाम टे पत्थर के भी लठई तो वो बटकुरा थी पियो ॾिठई त अंदरि हिकिड़ो जीता जंहिंजे वात में साओ पन्ना रब रहमान फरमास मूसा ॾिस त हिन खे कीअं थो रिज़्क़ खाराया वकाइम मिन दाब्बा वकाइम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम। हवे चारि झिरकड़ियों
ब्या सब पखी एड़ो कोई पखी असांखे नजर न आयो आ जो ट्रैक्टर कान चंद हलो असांजे ज़मीन ते हली हर कायो असांखे बिज विझणो आ यो साईं रिज़्क़ खाराइण वारो राज़िक़ साईं मालिक साईं इनन पखिन के सुबह जो आखिरन मुझे करें खाली गुजियों खणी निकरंदा आहिनि ये पखी त शाम जो रब रहमान ढवते त मोटाईंदो तन पर आखिरन में जेके बच्चा छॾे वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि खणाए मोकिलींदो अथनि। यो माई आहियां जो तोखे पानी थो पीआरा बिना लेखे जे बिना हिसाब किताब जे मुझो पानी थो पिए आसमान तो नाज़िल करण वारो भी माया अफराइतुमुल माअ अल्लज़ी तशरबून अंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्न अम नहनुल मुंज़िलून। यो आसमान तो पानी तांजे लाइ रब रहमान तो फरमाए माई थो वसाए बे खे ताकत नाहे। जरन वारो पानी मुझो थव दरियान वारो पानी मुझो थव खूह वारो पानी मुझो थव समुंड वारो पानी मुझो आ मांजे हुक्म जो ताबेदार आ मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मेहरबानी करे वरी मेहरबानी कयूं थे केड़ियूं बुधाए केड़ियूं बुधाया पंहिंजे रहीमीअ जे आधार ते अणगणियूं मेहरबानियूं करण फरमाई एडा एहसान करण फरमाई जेके शुमार में ही ना आहिनि पर असां सॼी ज़िंदगी इबादत कयूं रब जे हिकिड़ी नेमत जो शुक्रानो अदा नथा करे सघूं। सब हिकूं बे मथों रब साईं असांखे नेमतूं नाज़िल करण फरमाई अता करण फरमाई। हथ केड़ी वडी नेमत आ हथ वडी नेमत आ अख वडी नेमत ना है वरी अख केड़ी वडी नेमत आ अखियूं वडी नेमतूं ने पैर वडी नेमतूं ना है वरी औलाद केड़ी वडी नेमत आ वरी पैसो केड़ी वडी नेमत आ वरी जमीन केड़ी वडी नेमत आ वरी रात जा पर्दा छुआणे या केड़ी वडी नेमत आ वरी सुकून ही निंड थो कराए या केड़ी वडी नेमत आ ॿ ॾींहं को निंड न कंदो आ अदा उन जो दिमाग़ कम कंदो आ बेचारो आउट माण्हू ना ॻाल्हाईंदो हिकु इरादो ज़हन में हिकिड़ो हूंदो लफ़्ज़ ॿिया पियो कढंदो अरे अदा मुंहिंजो त दिमाग़ बि कम नथो करे पर वडे में वडियूं टे मेहरबानियूं करण फरमाई घणियूं। पेरे नंबर ते या मेहरबानी फरमाए जो 18,000 मखलूकात में अशरफुल मखलूकात तासां के इंसान करे पैदा करण फरमाई जो 4 कसम खणी वाखाण दो करे वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। या वडी मेहरबानी फरमाए
जानवरन में पैदा न कई, जिनन में पैदा न कई, बी मखलूकात के में पैदा न कई। 18,000 मखलूकात मो असा के अशरफुल मखलूकात में पैदा करे असा के वाह जो इज्जत सा नवाज़े छड़े। एडी त असांखे इज्जत ॾिनई, एडी त इज्जत ॾिनई जो मलाइक भी हैरान थी विया। जिन त सड़ी मरी विया, उन्हनि में त साड़ पैदा थी पियो, उन्हनि में त हसद पैदा थी पियो, उन्हनि खे त ॻाल्हि असुल खां ई न वणी। इब्लीस चयो अना खैरुम मिन, मां भलो आ मौला, मां भलो आ हिन खां, हे शामे भलो आ। खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन, माखे बाह मां बनायो थी, बाह त बरे ही बरे, पान तो रोशन पर आस पास भी रोशन करे। हे मिट्टिया मां बनायो थी, मिट्टी त पेरन में लताड़ बिया। मौला फरमाए जो इब्लीस तू शामे भलो आ, तोड़े जो तू बाय मोठे अल्लाह इंसान मिट्टी मां पैदा कयो आ, तू भलो ना भलो हुआ जंहिंखे मां अल्लाह भलाई जो ताज नसीब कया। मलाइकन भी हथ ॿधी चवंदा सही नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मौला असांजो तव्हांजी तस्बीह पढ़ी रहिया आहियूं, असांजो तव्हांजा हमद करे रहिया आहियूं, असांजो ज़िक्र अज़कार था कयूं, असांजो निमाज़ूं था पढ़ूं। मौला शाह भला असांजूं उहे न थियूं वणनि छा जो हे माण्हू पैदा थो करें। फरमाई कुल्लुन कदालिम सलात व तस्बीह, ताजा भी सजदा रुकू नमाज़ ज़िक्र अज़कार ॾिसी रहियो आहियां, पर हिन माण्हू इंसान जी मान ऐं मंज़िल ई निराली आहे। ओ मलाइको तव्हांजो 20,000 साल वारो सजदो हिक तरफ़, मुंहिंजे बानड़े इंसान जो 3 दफ़ा सुभान रब्बियल आला वारो सजदो ॿिए तरफ़। तव्हांखे 20,000 साल वारे सजदे जो एतिरो सवाब न ॾींदोमांव जेको मां पंहिंजे बानड़े हिन इंसान खे 3 तस्बीहनि वारे सजदे जो सवाब ॾींदोमांव। जिब्राइल अमीन जो अर्ज करे मौला मां डिघी नमाज पढ़ण जो घुरां, फरमाइस पढ़। हिक नियत सां मलाइकनि जे सरदार जिब्राइल अमीन 40,000 साल नमाज पढ़ी फारिग थी बारगाह इलाही में अर्ज तो करे मौला मां नमाज कीअं पढ़ी वणी या न। साईं फरमायो जिब्राइल वाह जी नमाज पढ़ी, ॾाढी डिघी नमाज हुई, तुझो बीहण भी मांखे वणे पियो, तुझो रुकू ऐं सजदा भी मांखे पसंद आया। पर ओ जिब्राइल मुंहिंजो प्यारो महबूब उन जा उम्मती फजर जे नमाज जूं बरकातूं सुनतूं पढ़ंदा, तोखे 40,000 साल जी नमाज जो एतिरो अजूरो न ॾिनो मां जेको उन्हनि खे मां फजर जे नमाज जे 2 रकातुनि सुनतुनि जो अजूरो ॾींदोमां। ओ मलाइको धरतीअ ते लही वञी हिननि ते ड्यूटियूं ॾियो, हिननि ते पहरा ॾियो। मुंहिंजो हिकिड़ो बानो राति जो सुम्ही निंड करे त 20 मलाइक पहरेदार थी बीह रहो। हिकु सुम्हे त 20 मलाइक पहरे ते बीह रहो। मतां कन में कुझु वञेसि, मतां नक में कुझु हलेसि वञे, मतां हिन जे वात में कुझु हले, मलाइको ड्यूटी ॾियो न। केॾा त असांखे मान इज़तूं नसीब फरमाई थी, केॾो त प्यार थो करे, केॾी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ओ मलाइको हिननि ते ड्यूटियूं बि ॾियो, पहरा बि ॾियो, पर धरतीअ ते फैलिजी वञो। हिननि खे नेकीअ जा कम कंदे ॾिसी काबतुल्लाह शरीफ वारी मस्जिद शरीफ में नमाज पढ़ंदे ॾिसी
जे काबतुल्लाह शरीफ जी नेकी लिखी वया इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। खुशी में जो सुभान अल्लाह। मलाइको लही तवजीन सोन केड़ा हज जे मौके ते हज ते आया वलिल्लाहि अलन नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला। कुरान मजीद बदल सा मोमिन इं ठरी पवंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में करार ईंदो आहे। ओ मलाइको लही वञे ॾिसो कहिड़ा मुंहिंजे मस्जिद नबवी शरीफ में निमाज़ूं पढ़ण आया, कहिड़ा मुंहिंजे महबूब जो रोज़े अतार ते सलामी था कनि। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। केड़ा धरती ते खैर खैरात था ॾियनि, केड़ा सदको था कढनि, केड़ा धरती ते मुंहिंजे ज़िक्र अज़कार में मशगूल आहिनि, केड़ा नमाज़ूं था पढ़नि, केड़ा मुंहिंजे रहमत ऐं बरकत वारे कुरान मजीद जी तिलावत था कनि, केड़ा हिन भलारे प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। ॾिसी त अचोनि मां त हर शइ थो ॾिसां पसां, माखां त कुझु बि गुझो नाहे। हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। अञा ख़ुशीअ में जो सुभान अल्लाह। का शइ उनखां गुझी नाहे। मोकिलींदो आहे मलाइकनि खे गवाह बणाइण जे लाइ, शाहिद बणाइण जे लाइ। मुंहिंजनि खे नेकीअ जा कम कंदे ॾिसी मां वटि शाहिदी ॾिजो, तव्हांजे शाहिदीअ जे करे माफ़ी ॾेई जन्नती कंदोमांव। लिखियो पियो आहे और हिन बरकत वारे कुरान मजीद में الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويستغفرون للذين آمنوا। जेके मलाइक रब रहमान जे अर्श खे झलियूं पिया आहिनि, हिक पासे ॾांहुं उन्हनि जी ड्यूटी इहा लॻाए त मुंहिंजी तस्बीह बढ़ंदा कयो, मुंहिंजे ज़िक्र अज़कार में मशगूल रहो। ॿिए नंबर ते इहा ड्यूटी रखी छॾियनि त मुंहिंजनि ईमान वारनि जे लाइ सदाईं ॿिया माफ़ीअ जूं दुआऊं घुरंदा ई घुरंदा कयो, तां त मां हिननि खे माफ़ी ॾींदो रहां। वयस्तग़फिरून लिल्लज़ीन आमनू, इन्हनि जे लाइ माफ़ीअ जी दुआ घुरो। गुनाह तव्हां कयो, माफ़ीअ जी दुआऊं मलाइक घुरनि, मौला माफ़ी ॾिजां। पाण ड्यूटी रखी अथनि, इहो प्यारु आहे कि न? उन जूं एॾियूं महिरबानियूं, हे वरी पको दुश्मन थी बीह थो रहे, सभु महिरबानियूं विसारे थो वही रहे। अल्लाह अकबर। प्यारे हबीब साईं के जुदा पारद कर फरमाई फबिमा रहमतिम मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़ज़्ज़ू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम। ओ मुझा प्यारा महबूब, नेमत वडी नबूवत वारी नेमत ॾियण फरमाई थी मां। इन नबूवत जे आधार ते
मां जन खां राज़ी राज़ी रहजो हिनन खां कमियूं कोताहियूं गलती ज़रूर थी वेंदियूं पर फरमाई फ़ाफ़ अन्हुम इन्हन के माफ़ भी कजो वस्तग़फिर लहुम इन्हन जे बख्शी जी मान बरमान खां दुआ भी घुरजो तां माफ़ी ॾेई तो महबूब जे आब हौज़े कोसर वारे जाम जे लायक बणाईंदो रहा। पहिरें नंबर ते इहा मेहरबानी फरमाई जो अशरफुल मखलूकात इंसान करे असांखे पैदा कयो वॾिन इज़तुनि सां नवाज़ो। बे नंबर ते इहा मेहरबानी फरमाई जो सोने आका साईं नूरनि जे सरदार नारिन जे सरदार खाकिन जे सरदार सूहबरन ऐं सखिन जे सरदार मिठड़ी अमा आमना साईं जे लाल ख्वाजा अब्दुल्ला साईं जे शहजादे माखी मिस्री खां वधीक मिठे नाले वारे साईं हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती करे पैदा कई। पहिरियों त हीअं बि फरमाई वलक़द करमना बनी आदम मां आदम जा सभई बचड़ा वॾी इज़त वारा बणाया आहिनि सॼी मखलूकात में वॾी इज़त इन्हनि खे ॾिनी अथमि पर फरमाई कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास वरी आदम जी औलाद मों सब खां वॾी इज़त वारी उम्मत सोने महबूब मोहम्मद जी बणाए छॾी। ये ॿ वॾियूं मेहरबानी फरमाए। टी मेहरबानी इहा फरमाए जो असांखे मुसलमाननि जे घरनि में पैदा कया सभई जो अल्हम्दुलिल्लाह शुक्रानो ईअं न कबो आहे ख़ुशीअ में जो अल्हम्दुलिल्लाह वाणियुनि जे घर में पैदा करिया बुतन जे साम्हूं हथ टंगे बीठा। कुल्लु मौलूदी यूलदु अला फितरतिल इस्लाम जमंदो तो सब को ॿार इस्लाम ते आहे मुसलमान हूंदो आहे पर उन जा अबू अमा वालिदैन जो गैर मुस्लिम हूंदा आहिनि पोइ उन्हनि जे नक्शे क़दम जो बि गैर मुस्लिम थींदो। मजूस जे घर में पैदा थिए वहाँ त बाहि जी पूॼा कयूं काफ़रन गैर मुस्लिमन जे घर में पैदा थे वहाँ त सिज के गारो करे हथ बधो तू सणाई कर। सिखन जे घर में पैदा थे वहाँ तो गुरु नानक जे कढ हुयो। मेहरबानी फरमाए जो मुसलमान जे घर में पैदा हाने जेके गैर मुस्लिम आहिनि सॼी दुनिया में उहे छा सोने नबी साईं जा उम्मती न आहिनि की न उम्मती तो सोने साईं जा आहिनि। जो यहूदीअ जो जनाज़ो वञे पियो अखियुनि मां सोने साईं जे अखड़न मुबारकन मां मोतीअ जे दाड़न खां वधीक कीमती गोड़ा मुबारक गड़ी पिया साहबन सबोरन जो साईं गैर मुस्लिमा कलमो न पढ़ियो थई साईं फरमायो माखे जाना मां मोहम्मद इन्हीअ जे लाइ तो अखियुनि मां पाणी आया दिल दुखी पई आ दर्द आ दिल में जेकॾहिं इहो बि मुंहिंजो उम्मती कलमो पढ़े हा त मां मोहम्मद सिफारिश कयां सां पाण सां गॾु जन्नत में वरती वञा सां। साहबी सगोरा हीअं बि फरमाइनि था त उम्मत जो एॾो सोणे साईं खे फ़िक्र हो जो कॾहिं कॾहिं सीने मां आवाज़ ईअं ईंदो हो जीअं न बाहि ते पाणी जी देगड़ी भरे रखो त पाणी टच के आवाज़ करे ईअं महबूब जे सीने मां फ़िक्र जे करे आवाज़ हिकिड़ो माण्हू अची मौजज़े जो मुतालबो करे सोणो साईं उनखे बि मौजज़ो ॾेखारे छॾियो हे भी हेॾे अचे। अबू जहल ते केॾी सोणे साईं मेहनत अबू लहब ते केॾी सोणे साईं मेहनत कई अरे हिक हिक जे दरवाज़े ते हलिया वञनि दावत ताइफ़ वारनि हलिया वञनि दावत तोड़े जो मोट अहिड़ी ॾिनी उन्हनि ज़ालमनि जो महबूब साईं जो जिस्म मुबारक सॼो रत सां ॻाढ़ो करे पत्थर तॾहिं बि दावत बंदि न कई हे अचे हे बि माॾे अचे हे बि माॾे अचे हे बि मुंहिंजो थिए
पहिरीं मेहरबानी रब रहमान या फरमाई जो असांखे इंसान करे पैदा कई। बे नंबर ते या मेहरबानी जो महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में पैदा कई। टे नंबर ते असां ते या मेहरबानी फरमाई जो असांखे मुसलमाननि जे घरनि में पैदा करण फरमाई। जो असांखे रब रहमान जी तौहीद ऐं सजदो नसीब थियो। इलाहुकुम इलाहु वाहिदुन ला इलाहा इल्लाहु ला इलाहा इल्लाहु अर्रहमानुर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअब्दू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून। जो असांखे रब रहमान जा सजदा नसीब थिया मुसलमाननि जे घरनि में पैदा करण फरमाई। जो असांखे मस्जिद शरीफ नसीब थी। व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। खुशी में जो सुभान अल्लाह। मुझो वक्त हाने दुआ जे तरफ वेझड़ो थींदो तो वने। अजो करीम ता सभनी जे मथा करम फरमायो आ जो कुरान मजीद जी कचहरी में बिहारे वडफड़ो रहमत जो मींह तो वसाए। मुसलमाननि जे घरनि में पैदा करण फरमाई। जो असांखे सोने महबूब ते कलमो नसीब थियो। पढ़ो सभई ला इलाहा चो ॾाढा चो ॾाढा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांखे मेहरबानी फरमाई जो असांखे मुसलमाननि जे घरनि में पैदा करण फरमाई। जो ख़ातमुन नबीन वारे साईं जे ख़त्म नबुवत जो इकरार नसीब थियो। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व ख़ातमन नबीय्यीन। ॾाढा चो सुभान अल्लाह। मुसलमाननि जे घर में पैदा करण फरमाई। जो असांखे कुरान मजीद नसीब थियो। न्यारियो हिन जे ज़ियारत करण सां भी उमिरि सॼीअ जा सगीरा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। रब साईं तौरात जी तिलावत न करण फरमाई। रब साईं इंजील शरीफ जी तिलावत न करण फरमाई। रब साईं ज़बूर शरीफ जी तिलावत न करण फरमाई। हा रब रहमान जेकॾहिं दुनिया जे ठहण खां 1000 साल अॻु में तिलावत कई तो इन बरकत ऐं रहमत वारे कुरान मजीद जी तिलावत करण फरमाई। सूरत ताहा ऐं सूरत यासीन शरीफ जी तिलावत। यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। मुसलमाननि जे घरनि में पैदा करण फरमाई। जो असांखे अहिड़ो रहमत वारो क़ुरान मजीद नसीब थियो। इमाम अहमद बिन हंबल तो फरमाए मां 99 मरतबा ख्वाब में रब रहमान जी ज़ियारत कई। चे मां हाणे ज़ियारत थींदी त अर्ज़ रखंदुमि मौला कहिड़ी शइ प्यारी थी।
माँ के ख्वाब में वरी ज़ियारत थी बारगाह इलाही में अर्ज रखियो में ए मौलाए अज़्ज़ व जल केड़ी शैतान के प्यारिया वध में वध फरमायो अहमद माँ के वध में वध पंजो कुरान मजीद प्यारो आज को इनके चमण दो तो माँ उनके भी प्यार कनो मास बड़ा खुश नसीब आयो जो हज़रत साईं जन अल्हम्दुलिल्लाह तवाजे आडो पेश थी चुका है ताके मोती जे दाणन खां वधीक कीमती ॻाल्हियूं बि ॿुधाईंदा ज़ियारतूं कंदो त इंशाअल्लाह तव्हांजी लूंहं लूंहं बि ठरंदी साईं